इनाम आज़ादी। कॾहिं ज़हनी ग़ुलामी खे पंहिंजे ज़हन में रखिजे, कॾहिं ज़हनी ग़ुलामी खे पंहिंजे ज़हन में रखिजे। 14 अगस्त ते तो पाण खे पैगाम आज़ादी। क़ाबिल एहतराम प्रिंसिपल साहब, उस्ताद साहिबान, मोअज़्ज़िज़ मेहमान गिरामी, आइन महफ़िल के गुलन जड़ी खुशबू ॾींदड़ मुंहिंजा प्यारा साथियो, अस्सलाम वालेकुम। जनाब सदर, अॼु 14 अगस्त आज़ादी जो ॾींहुं आहे ऐं हिन ॾींहं ते माज़ी खे यादि करे हासिला जिकर करियूं था। मोअज़्ज़िज़ सामीन, अल्लाह साईं जो शुक्र आहे अॼु असीं हिन आज़ाद माहौल में पंहिंजी मर्ज़ी जी ज़िंदगी गुज़ार रहिया आहियूं। जनाब सदर, आज़ादी जो क़दर कश्मीर, फ़लस्तीन ऐं बोसरा जहिड़नि मुल्कनि खां पुछो जेके अॼु बि आज़ादी हासिल करण लाइ जंग आज़ादी में मसरूफ़ आहिनि। जनाब सदर, असांजी हीअ आज़ादी असांजे बुज़ुर्गनि जे कोशिशनि ऐं काविशनि जो नतीजो आहे जो असीं पंहिंजी आज़ादी जो 75 साल मल्हाए रहिया आहियूं। मिठड़ा वतन तुंहिंजे मथां सिर साह सभु घोरे छॾियां, मिठड़ा वतन तुंहिंजे मथां सिर साह सभु घोरे छॾियां, तुंहिंजो ना मटको देश ॿियो महबूब मोचारा वतन। जनाब सदर, सभ खां पहिरियां ई सर सैयद अहमद ख़ान मुसलमाननि जो सचो अॻवानो जंहिं मुसलमाननि जी तालीम ते गौर कयो, मौलाना मोहम्मद अली जोहर जेको पंहिंजे मुल्क लाइ ॿियनि क़ौमनि सां विढ़ियो, अलामा इक़बाल पाकिस्तान जो तस्वर पेश कयो ऐं असांजो सचो लीडर कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जंहिं पंहिंजे अक़ल ऐं ज़हनत सां पाकिस्तान जो वजूद विधो। जनाब सदर, आज़ादी जा मज़ा माणींदे माणींदे असांखे 75 साल गुज़री चुका आहिनि, पर आईनी नाइतफ़ाक़ी सबबि 75 सालनि बाद मुल्क अॼु में इंतिज़ामी, मुआशरती, मुआशी, सियासी ऐं सक़ाफ़ती नवजननि साॻियुनि दाख़िली ऐं ख़ारिजी मसइलनि जो शिकार आहे जेके शुरूआत में खेसि दरपेश हुआ। सा क़ौम थी ज़िंदा रहे यादि माज़ी खे करे, सा क़ौम थी ज़िंदा रहे यादि माज़ी खे करे, हाल माज़ी सां गॾे तारीख़ साज़ी थी करे। मोअज़्ज़िज़ सामीन, असांखे घुर्जे असां पंहिंजे माज़ी ऐं हाल खे साम्हूं रखी मुस्तक़बिल जी मंसूबाबंदी करियूं।